ईंदड़ बजट 2025 ऐं 26 में सिंध हुकूमत पारां अवाम खे कहिड़ो रिलीफ मिलंदो? सिंध हुकूमत ईंदड़ माली साल 2025 जी बजट में वॾनि तरक़ियाती मनसूबनि जी शुरूआत जो प्लान जोड़ियो आहे। अहिड़नि तरक़ियाती मनसूबनि जी आगाही वज़ीर आला सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि थियल काबीना जे इजलास में ॾिनी वई, जंहिंमें सूबे जी बजट तजवीज़ुनि ते ग़ौर कयो वियो। इजलास में अहम वज़ीरनि, सलाहकारनि ऐं चीफ सेक्रेटरी शिरकत कई। वज़ीर आला सिंध चयो त हू चाहे थो त सभु मेंबर अवाम दोस्त बजट जी तयारी में भरपूर किरदारु अदा कनि। हुकूमत जो मक़सदु गुरबत जे ख़ात्मे ऐं तरक़ीअ ते ध्यानु ॾियणु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते काबीना शमसी तवानाई, तालीम, सेहत, पाणी जी फ़राहमी ऐं ज़राअत खे तरजीह ॾियण ते इतफ़ाक़ कयो। मुराद अली शाह निशानदेही कई त गुज़िरियल साल को नओं मनसूबो शुरू न कयो वियो, छो त अॻु में जारी मनसूबनि जे मुकमल थियण ते ध्यानु ॾिनो वियो आहे। हिन चयो त हाणे हुकूमत अहिड़ा नवां क़दम खणण जो इरादो रखे थी जेके वाक़ई अवाम लाइ फ़ाइदेमंद हुजनि। उन्हनि में ॿोॾि मुतासिर इलाइक़नि लाइ मदद, स्कूलनि ऐं इस्पतालुनि जी मरमत ऐं पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ज़रिए वॾा इंफ्रास्ट्रक्चर मनसूबा शामिल आहिनि। हुकूमत कराचीअ जे अवामी ट्रांसपोर्ट खे बहितर बनाइण समेत सॼे सूबे जे इस्पतालुनि में तिबी सामान जी अपग्रेडेशन करण जो पिणु मनसूबो जोड़ियो आहे। काबीना इजलास में केतिरनि ई तजवीज़ुनि ते ग़ौर बि थियो। उन्हनि में गैर तरक़ियाती ख़र्चनि खे घटाइण, मकानी हुकूमतुनि खे बाइख्तियार बनाइण, डिजिटल नक़द इमदाद जो दाइरो वधाइण ऐं नयूं बस टर्मिनल्स तइमीर करणु शामिल हुआ। इख़्तियारनि शमसी तवानाई जे इस्तेमाल खे वधाइण ऐं शहरी ऐं ॿेराड़ी इलाइक़नि में फ़ुज़लात जे निज़ाम खे बहितर बनाइण जी बि अहमियत ते ज़ोर ॾिनो। वॾे वज़ीर वफ़ाक़ी हुकूमत सां राब्ते जे ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। हिन चयो त हतमी बजट वफ़ाक़ी फंडिंग ऐं सूबे जे पंहिंजी आमदनी जे हदफ़नि ते दारोमदार रखे थी। वज़ीर आला यकीन ॾियारियो त ईद खां पोइ थींदड़ गॾिजाणनि में अहिड़ी बजट फाइनल कई वेंदी जेका शफ़ाफ़, ज़िम्मेवार ऐं सिंध जे अवाम जी ज़िंदगी बहितर बनाइण लाइ मरकूज़ हूंदी। हाणे ॾिसणो इहो आहे त ईंदड़ बजट में महांगाई ते केतिरो कंट्रोल कयो वेंदो, सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि में केतिरो इज़ाफ़ो थींदो, सेहत, सफ़ाई ऐं बुनियादी ज़रूरतुनि बाबति हुकूमत कहिड़ा उपाउ वठंदी।